नाज़रीन, खैरपुर ज़िले में कणक जो बम्पर फसल लहण बावजूद फूड खाते पारां कणक की खरीदारी शुरू न करण सबब आबादगार सख्त परेशान आहिनि। उन हवाले से खैरपुर में पेश है शकील जावरिया की ही रिपोर्ट। खैरपुर ज़िले में कणक जो बम्पर फसल लहण बावजूद फूड खाते पारां सरकारी रेट ते कणक ख़रीद न करण सबब आबादगार सख्त परेशान आहिनि। उन हवाले से आबादगारनि आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे चयो त हींअर ताईं जेको आहे सो ख़रीदारीअ जो मर्कज़ न खोलियो वियो। असांजा फसल पची तैयार थी विया आहिनि ऐं लोकल जेके बि आहिनि वापारी असांखां सस्ते रेट में वठनि था, जेको आहे जंहिंजे करे नुक़सानु थो पवे। जीअं त सरकार खे अर्ज़ु आहे त पंहिंजो सरकारी ख़रीदारी कई वञे त जीअं असांजे पंहिंजो जेको पंहिंजो ख़र्च थियल आहे वसूल करे सघूं। सरकार तरफ़ां जेको 2000 रुपया कणक जो फी मण मुक़ररु कयो वियो आहे ऐं उनजे बावजूदि हिते असां वटि खैरपुर ज़िले में 62 सेंटर आहिनि जेके खोलणा आहिनि उनखे ख़रीदारी मर्कज़, जेके हिन महिल ताणी खुली न सघिया आहिनि। असांजो लाबारो थ्रेशर वारो मरहलो शुरू थी चुको आहे ऐं असां खां सरकारी सेंटर न खुलण जे करे, ख़रीदारी सेंटर न खुलण जे करे असां खां लोकल वापारी सस्ते अघ ते कणक ख़रीद करे रहिया आहिनि, जंहिंजे करे असांखे इलाही नुक़सानु पइजी रहियो आहे। कणक तक़रीबन जेको आहे बाक़ाइदे माना लाबारो जेको आहे 100% पइजी वियो आहे ऐं उन खां अलावा इलाही माण्हुनि जेको आहे कणक थ्रेशरनि ते कढी बि आहे, पर हिन वक़्तु ताईं को बि सेंटर ओपन न थियो आहे, न बारदानो मार्केट में पहुतो आहे, सेंटरनि ते पहुतो आहे। ऐं फूड डिपार्टमेंट जो इहो हाल आहे, हिन वक़्तु ताईं का बि हुननि कोशिशि न वरिती आहे, न हुकूमत जी दिलचस्पी आहे। असांखे त ईअं सम्झ में अचे थो त हिकिड़ो जेको ऐलान कयो अथनि करप्शन करण जे लाइ, पोइ फूड डिपार्टमेंट ऐं हुकूमत गॾिजी करे खाईंदा ऐं इन सां आबादगारनि खे हिन जे ऐलान सां को बि फ़ाइदो न पवंदो। ऐं हिन वक़्तु कणक जेकी ॿाहिरि वञे थी पई, जेकी निकिती आहे तक़रीबन ॿाहिरि थी पई वञे ऐं तव्हां ॾिसंदव त वॾो फुक़दान थींदो। कणक माना ब्लैक ते माण्हू जेको आहे वठंदा। आबादगारनि जो मुतालबो आहे त फौरी तौर ते सरकारी रेट ते कणक ख़रीद करण जो सिलसिलो शुरू करे परेशानियुनि खां बचायो वञे। कैमरामैन ज़ुबैर सुमरो सां गॾु शकील जावरी, आवाज़ टीवी, खैरपुर।